بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله دوستو هي आहे दर्स जेको आहे रमज़ान जो दुरूस रमदानिया हीअ 19 नंबर जेको असांजो अॼु दर्स जेको आहे त इन में शुरू थियूं था इंशाअल्लाह अल्लाह जी बरकत सां। त असां अॼु छा जो दर्स हूंदो, अॼु ही दर्स जेको आहे हीअ ॾींहुं आहे जंहिंमें जंग थी हुई पहिरीं इस्लाम में जेकी लड़ाई थी हुई जंग बदर जी जेकी ग़ज़वा थी तो उन जी थोड़ी मुख़्तसर करे ॿुधाईंदा दोस्तनि खे त ॾिसो त मुसलमाननि ऐं नबी करीम असांजो हबीब केॾी तकलीफ़ ॾिठी इन जंग में ऐं हिन महीने में ॾिसो केॾी तकलीफ़ साईं ऐं उन्हनि जे साहिबनि ॾिठी त इन जी थोड़ी मुख़्तसर करे ॿुधूं था। पहिरियां त इहा ग़ज़वत बदर अल कुबरा, छो जो इन ग़ज़वत बदर में ॿियूं बि लड़ायूं थियूं अॻ में नंढियूं, पोइ उन्हनि खे चवंदा आहिनि ग़ज़वत बदर सुग़रा हीअ अल कुबरा, वॾी जेकी जंग थी ऐं जेके मुसलमान ऐं काफ़िर मुंहं में हिक ॿिए सां विढ़िया ऐं हिन जंग खे क़यामत इहो क़ुरान में अलाह ताला अल फुरक़ान सॾायो अल फुरक़ान, छो जो हिन में फ़र्क़ु थियो हक़ जो ऐं बातिल जो ऐं नबी करीम जो ऐं काफ़िरनि खे ख़बर पई त मुसलमान बि उन्हनि में बि दिलेर आहिनि ऐं वड़ाको आहिनि। इन जो वाक़ियो कीअं थियो ऐं कहिड़े टाइम थियो इहो ॿिए साल हिजरत नबी करीम ॿिए साल हिजरत जेकी कई नबी करीम मके खां उन साल में थी। ऐं इन जो सबबु छा हो? सबबु इहो हो त नबी करीम खे का जंग जी का तयारी कान हुई, न वञिणो हो जंग ते न काशे, पर नबी करीम वारनि खे जंहिंमहिल सहाबी मके मां निकिरंदा त उन्हनि खां जेके बि काफ़िर मके वारा सभु उन्हनि खां सामान घर पैसा सभु खसींदा त नबी करीम खे इहो ॾुखु हूंदो त असांजा सभु जेको माल मिल्कियत सभु कुरैश कब्ज़ो करे विया। त उन नबी खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़े माण्हू ॿुधायो त अबू सुफ़ियान शाम खां तिजारत कुरैश जी जेकी अचे बि थी शाम खां अचे बि थी ऐं सुठो माल ओॾा कमायो ऐं खयो अचे बि थो, त सहाबिन सां मशवरो कई त असांजो माल सभु हिननि कब्ज़ो करे छॾियो आहे, हाणे हिननि जे रस्ते में बीहूं, शाम खाईंदा ज़रूरु मदीने जे भरिसां लंघंदा पोइ त मके वेंदा, छो जो मको औरते आहे विच में मदीनो आहे। त साहिबनि सां मशवरो कई त असांजो माल जेको हिननि खसियो, छो न असीं हिननि खां बि खसियूं त असांखे पंहिंजो माल हक़ असांजो मोटी मिले। त साहिबनि चयो ठीकु आहे, इन में को शइ कान्हे, असीं घणा असीं विच में बीहंदासीं, मुसाफ़िर क़ाफ़िले में घणा हूंदा 100 माण्हू 200 माण्हू जाम एतिरो हूंदा आहिनि, अञा घटि हूंदा आहिनि, त असीं मदीने मां निकिरी हिननि जे रस्ते में बीहूं था ऐं जिथां लंघंदा त उन्हनि खां पोइ इहो जेके तिजारत में जेको हिननि माल खणी आया आहिनि इहो असीं हिननि खां खसियूं, छो जो असांजो हक़ आहे ऐं असां खां जेके खसे या न जेके मके में माल मिल्कियत सभु असां खां उहो असां पंहिंजो हितां वापसि कयूं। त सभिनि मशवरो इहो कयो त नबी करीम साहिबिन खे चयो तयारु थियो, सहाबिन खे तयारु कयईं त सहाबी घणा 300 ऐं बदात आशर, यानी के चवंदा 314, के चवंदा 311 या 12 एतिरा, ऐं उन्हनि खे सिर्फ़ु 2 घोड़ा हुआ, सहाबिन खे नबी करीम खे 2 घोड़ा हुआ ऐं 70 ऊठ हुआ, उन्हनि ते वारे ते चढ़ंदा हुआ ऐं उन्हनि ते खाधो पीतो खाइनि, जेको ग़ुरबत जो टाइम हो थोरो जेको छो खाइनि। ऐं उन्हनि में मुहाजिर हुआ ऐं जेके मुहाजिर मके मां जेके आया, जेके पंहिंजे माल मिल्कियत छॾे आया उहे बि निकिता, ऐं अंसार जेके मदीने वारा उहे बि निकिता। त उन्हनि सभिनी गॾु इहो मशवरो कयो नबी करीम सां, कंहिंखे तरारई कंहिंखे लठी मिड़े ईअं त वञी क़ाफ़िले जो मुंहुं ॾियूं। अबू सुफ़ियान अचे बि थो, पर अबू सुफ़ियान वॾो सियाणो हूंदो हो, अबू सुफ़ियान हर्ब उन क़ाफ़िले खां अॻु में ई जाचूस अॻियां मोकिलींदो त मतां असांजे रस्ते जे अॻियां नबी करीम असांजो रस्तो रोके, जा जे अॻ में चोर हूंदा रस्तनि में उहो ॾिसी हिननि खे रस्तो ॿुधाईंदा। त उहे हिकिड़े जाचूस आए अबू सुफ़ियान खे चयो त तव्हांजे रस्ते में त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मां निकितो आहे ऐं रस्ते जे अॻियां बीहंदो, तव्हांखे हींअर जेके तव्हांखे आहे तिजारत जो सामान सभु तव्हां खां खसींदो। त अबू सुफ़ियान जल्दी माण्हू उन हिकिड़े खे मोकिलियो मके ॾे त अचे पंहिंजे माल मिल्कियत जो बचा कयो ऐं मुहम्मद निकितो आहे ऐं असां खां हीअ सभु शइ खसींदो। कुरैश खे जेॾीमहिल मके में हिननि ख़बर पई त हिननि सभिनी तयारी करे ऐं वॾा जेके सरदार हुआ उहे बि निकिता ऐं उन्हनि 1000 माण्हू तयारु करे ऐं निकिता। उन्हनि में यानी जेके 100 त घोड़ो उन्हनि खे हो, 100 घोड़ो ऐं 700 ॾाची उन्हनि खे हुई, एॾी ताक़त करे खणी निकिता। अबू जहल उन्हनि जो सरदार ओॾां हो ऐं ॻाइणियूं खयनि, ॻाइणियूं नचणियूं जेके कंजरूं हूंदियूं आहिनि उन टाइम में उहे खयनि ऐं शराब खयनि। त
त असीं जंग खटे बि वेंदासीं, यकीन करे आहियूं उते नचराईंदासीं कंजरनि खे ऐं गाना ॿुधंदासीं, साज़ ॿुधाईंदासीं ऐं माण्हू भली ॿुधनि ओसे पासे वारा त क़ुरैश खे बि ताक़त आहे। इन जे बारे में अलाह ताला इहो क़ुर जे आयत सूरत अल-अंफ़ाल में नाज़िल कई, जेके अलाह साईं चए थो बतरा वरिआ अन्नास वयसुद्दून अन सबीलिल्लाह, यानी हिकिड़ी वॾाई करे निकिता, वॾी पंहिंजो इज़हार ताक़त करे ॾेखारण माण्हू खे निकिता अन सबीलिल्लाह वल्लाहु बिमा तअमलून मुहीत। हीअ सूरत अल-अंफ़ाल में अलाह ताला हिननि जो ज़िक्र कयो। उहो इन्हनि में सीरतनि में अचे थो त माहुम अलक़ियनान जेके ॻाइणा हूंदा आहिनि, ॻाइणियूं हूंदियूं आहिनि, ऐं उहे साज़ बि खयां आहिनि त असीं ही उते गाना बि ॿुधंदासीं ऐं माण्हू भली ॿुधनि। अबू सुफ़ियान खे जेॾी महिल हुन ख़बर पई त मदीने मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकितो आहे, त उन छा कयो, उन पंहिंजो रस्तो मटायो। रस्तो उहो मटाए हिकिड़ो ॿियो रस्तो जंहिं रस्ते सां कॾहिं कोन ईंदा हुआ, यानी इहे जेके तिजारत में माण्हू निकिरंदा हुआ, त उहो रस्तो मटाए ऐं हीउ निकिरी वियो उन जेके रस्ते में जिथे असांजो साईं बीठो हो ऐं फ़ौज उहो साईं बीठो हो बद्र जे पासे, त हीउ वरी समुंड जो पासो वठी ऐं निकिरी वियो जिद्दे जे पासे अचे निकितो वेझे, त माण्हू मोकिले अबू जहल ॾे त हाणे मोटो ऐं तव्हांजी तिजारत बची वई। अबू जहल खे हिकिड़ो माण्हू आहे, चई त अबू सुफ़ियान मोकिलियो आहे त हाणे मोटो, असांजी तिजारत बची वई ऐं मुहम्मद बद्र में वेठो आहे। त हिन अबू जहल वॾाई कई। अबू जहल चयो त न वल्लाहि ला नरजा हत्ता नबलुग बद्रा, वञी उन्हनि सां विढ़ंदासीं उते बद्र में ऐं उते रहंदासीं ऐं उते शराब पीअंदासीं ऐं उते उठ कुहंदासीं ऐं उते गाना ॿुधंदासीं ऐं उते नाच कराईंदासीं, त सॼे ओसे पासे माण्हू जेके अरब जेके आहिनि ओसे पासे क़बीला जे शहरनि में ॿुधनि त हीअ क़ुरैश जी बि ताक़त आहे, ऐं ॾिसो हिननि छा कयो ऐं छा बि था कनि। त हिननि वॾाई में निकिता ऐं न मोटिया। अबू सुफ़ियान चवनि त मोटो, पर न मोटिया। त हाणे नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पइजी वई त अबू सुफ़ियान जो क़ाफ़िलो निकिरी वियो समुंड जो पासो वठी, ऐं हींअर क़ुरैश अचे बि थी असां सां विढ़ण जे लाइ। त सहाबियुनि खे सभिनि खे गॾु कई, मुहाजिरनि खे ऐं अंसार ख़बर अथव त ॿ टोला वॾा हुआ उन्हनि मां, त ॿिया जेके मुहाजिर हुआ नबी करीम सां जेके मके खां आया, त उहे बि उन्हनि खे बि गॾु कई। त पहिरियां उन नबी करीम इहो चयो, इन अल्लाह क़द वअदनी इहदा ताइफ़तैन इम्मा अल-ईर औ अल-जैश। उन्हनि खे चई त मूंखे अलाह ताला वाइदो कयो आहे त जा इहो क़ाफ़िलो मिलंदो तव्हांखे, जा फ़ौज ई मिलंदी जेकी निकिती आहे हिननि जी। त सभिनि जेको पहिरियां उथियो अल-मिक़दाद इब्न असवद सहाबी हो, इहो मुहाजिरनि मां हो, मके जो हो, दिलेर हो, वॾो अल्लाह जो शेर हूंदो। अल-मिक़दाद इब्न असवद वॾो दिलेर हूंदो, उहो उथियो। उन चयो मुहाजिरनि मां उन चयो या रसूल अल्लाह अम्दी लिमा अमरक अल्लाह, त या रसूल अल्लाह जॾहिं अल्लाह, त नबी करीम मशवरो कयो साहिबनि सां त हीउ क़ुरैश जो क़ाफ़िलो त निकिरी वियो, असीं मोटूं जा हिननि सां लड़ूं। त मुक़दाद चयो या रसूल अल्लाह जेको अल्लाह जो हुकुम तोखे आहे उन्हनि ॾे असांजो मुंहुं कर, असां जॾहिं तूं असांखे चवंदे असीं ओॾे हलंदासीं। त असीं कॾहिं न चवंदासीं बनी इसराईल वांगुरु त मूसा खे जिन महिल चयो त तूं ऐं अंत रब्बुक फ़क़ातिला इन्ना हुना क़ाइदून, इहे मूसा अलैहिस्सलाम जिन महिल बनी इसराईल खे चयो हो न त हलो अलाह हुकुम कयो त हिननि सां विढ़ो, हिननि सां जंग कयो, त हुननि चयो त तूं ऐं तुंहिंजो अलाह मुंहुं जो, असीं छो विढ़ंदासीं, तूं ऐं असीं हिते वेहूं था, जे कामयाबु थी वञो पोइ असांखे ॿुधाइजो। त हीअ मिक़दार चयोसीं या रसूल अल्लाह असां ईअं न चवंदासीं त तूं ऐं तुंहिंजो अलाह वञी विढ़, न असीं तुंहिंजे साॼो हथ खां हूंदासीं, खाॿे खां बि हूंदासीं ऐं तुंहिंजे अॻियां बि हूंदासीं, तुंहिंजे पोयां बि हूंदासीं, त ऐं जॾहिं तोखे अलाह जो हुकुम सां हलणो आहे तो हल, असीं तयारु हूं। इहो थियो मशवरो कंहिंजो मुहाजिर जेके हा। हाणे बाक़ी मदीने वारा जेके हा औस ख़ज़रज हा, ॿ धुरियूं हुयूं, त उन्हनि मां हिकिड़ो थियो सअद बिन मुआद अंसारी, इहो सईद अल औस जो सरदार हो। उन उथी चयो या रसूल अल्लाह लअल्लक तख़शा अन तकून अल अंसार तरा हक़न, त या रसूल अल्लाह तूं मता सम्झी त अंसार मूंखां छॾे वञनि जा न विढ़नि, जा उन्हनि जे दिलि में कुझु थिए त ऐं उन्हनि सां मुआविदो कयोसीं त मदीने में तोखे बचाईंदासीं, पर हाणे मदीने खां ॿाहिरि आऊं, त मता इहो सम्झी त अल्लाह नंसुरक इल्ला फी दियारिना, तूं छा थो सम्झी या रसूल अल्लाह, त छा असीं तोखे बचाईंदासीं पंहिंजे घरनि में ऐं पंहिंजे मदीने में, ऐं तोखे ॿाहिरि छॾे ॾींदासीं या रसूल अल्लाह।
वइन अक़ूलु अनिल अंसार, मां त अंसार जे तरफ़ां, मां पंहिंजे क़ौम जे तरफ़ां चवां थो त इन शइ जो कुझु न, फ़अज़ुन्नु हैज़ शिअत, जेॾे हलणो अथई या रसूल अल्लाह हल, जेॾे मोह करे हलंदे, त जंहिंसां विढ़णो अथई या रसूल अल्लाह विढ़, ऐं जंहिंखे कटिणो अथई या रसूल उनखे कट, ऐं जंहिंखे रखिणो अथई उनखे रख। जे तूं चाहींदे त ही असांजे जेके पैसा आहिनि, असांजे माल मिल्कत आहे, उहा तुंहिंजे हथनि में आहे, उन्हनि मां जेके शइ खणी तुंहिंजी मर्ज़ी, जेके छॾी त छॾी तुंहिंजी मर्ज़ी, ऐं जेके खणंदे उहा असां ॾे वधीक प्यारी हूंदी त तूं असांखां उहा शइ खईं, जेके छॾे उहा उन खां वधीक प्यारी न आहे। ऐं असांखे जेॾे तूं मोह करे चवंदे त हेॾे हलो त असीं तुंहिंजे अॻियां पोयां हूंदासीं या रसूल अल्लाह, तूं मता सम्झी त असीं हिन तोखे छॾे वेंदासीं हेॾे ॾुखे टाइम में। हत तबलुग़ बिरकल ग़िमाद, वल्लाहि लसिरत बिना हत तबलुग़ बिरकल ग़िमाद, हिकिड़ो वॾो परे हिकिड़ो शहर हूंदो हो, चवनि था सीरत में त ओमान, चई त या रसूल अल्लाह जे ओॾे ई मोह करे हली न, असीं ओॾे ई बि हलंदासीं। ॿिए रिवायत में त ग़मदान, इहा जेकी आहे यमन जे पासे आहे, ग़मदान लनसीरन मअक, जे चई त ओॾे ई बि त असीं तोसां हलंदासीं, तूं इन शइ जो मुतमइन थी। ऐं मता जे चई त तूं न चई त हीउ समुंड में लहो त असीं या रसूल अल्लाह हिन समुंड में लख़ुदनाहु मअक लनख़ूदन्नहु मअक या रसूल अल्लाह, जे चवंदे त हिन समुंड में लहो त असीं लही पवंदासीं। मां नकिर अन तकून तल्क़ा अदू, असां न चाहींदासीं त तूं कंहिं दुश्मन खे मुंहुं ॾीं, असीं वेही ॾिसूं, व इन्ना लसुब्रुन इंदल हर्ब, ऐं असीं जेके हूं दिलेर हूं जंगुनि में, सॼी ज़िंदगी असीं जंगुनि मां निकिता हूं, सदक़ुन इंदल लिक़ा, सचा हूं जेॾी महिल दुश्मननि सां मिलंदा हूं, लअल्लल्लाहु युरीक मिना मा तक़िर बिही ऐनक, उहो इंशा अल्लाह अल्लाह साईं तोखे ॾेखारींदो जेकी शइ तोखे पसंदि ईंदी, ऐं तूं असांखे ॾिसी तूं ख़ुशि थींदे। फ़सर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में अचे थो त नबी करीम ॾाढो ख़ुशि थियो त इहो जंहिंमहिल समिअ मिन कलामिल मुहाजिरीन वल अंसार रज़ियल्लाहु अन्हु, अंसार मुहाजिरीन जी जंहिं ॻाल्हियूं ॿुधई त नबी करीम खे ॾाढी हींअर हुनखे मुतमइन थियो त ही मता चवनि त असांखे कोन ॿुधाई त असीं जंग हलूं था त असीं तयारी करे अचूं हा। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते चयो सीरू व अबशिरू फवल्लाहि लकअन्नी अंज़ुरु इला मसारिअल क़ौम, चई त हलो बिशारत अथव अल्लाह जी तरफ़ां, मां हिननि जे काफ़िरनि जो मौत बि थो ॾिसां, मां हिननि जो काफ़िर मौत बि थो ॾिसां। फ़सार नबी सल्लल्लाहु बिजुनूदिर रहमान, नबी करीम हलियो अल्लाह जे ॿाननि सां, जेसिताईं वञी हिकिड़े पाणी जे बदर जे खूह जे पाणी अचे बीठो, उते हिकिड़ो सहाबी हुजे अल हब्बाब बिन मुंज़िर बिन अम्र बिन जमूह, उन चयो या रसूल अल्लाह रअयत हादल मंज़िल, या रसूल अल्लाह जिथे असांखे हिते बीहारियो अथई जंग जे लाइ, हादल मंज़िल अमंज़िलुन अनज़लक अल्लाह, हिन जंग ते अल्लाह तोखे हुकुम कयो आहे त हिते बि, लैस लना अन नतक़द्दम अन्हु, उन में जेके अल्लाह जो हुकुम हूंदो त असीं उन खां असीं राज़ी हूं, न अॻिते न पोइते थींदासीं, औ न तअख़र, या पोइते थींदासीं, अम हुअ अर्रअय वल हर्ब वल मकीद, जा ही तुंहिंजो राय आहे ऐं जंग जो मशवरो आहे, इहो असांखे ॿुधा। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम फरमायो बल हुअ अर्रअय वल हर्ब वल मकीद, या ख़ब्बाब या हब्बाब ही मशहूरु आहे हिकिड़ो, ऐं अल्लाह जो हुकुम हिते न आहे। त उन साहबी चयो फ़क़ाल या रसूल अल्लाह इन हादा लैस बिमंज़िल, हीअ हब्बाब दिलेर हो, जंग में ॼाणींदो, त हुन चयोसि हीअ असांजे लाइ ई मंज़िल सही न आहे। फनहद बिना हत नअती अदना मां, त जंहिं नबी करीम पुछियसि पोइ छा करिणो, चई हल जिथे पाणी जा खूह आहिनि, त असां पाणी अॻियां खूह अॻियां न हुजनि, छो जो अॻियां अॻ में या पोयां कयूं पाणी जा खूह, ऐं हुननि जा खूह जेके आहिनि उन्हनि जे खूहनि खे लटे अचूं, फनंज़िल वनगूर मिन वराइहिम, असां हुननि जा खूह लटे अचूं ऐं पाणी असांजे पोयां हुजे, असां पाणी पियूं, हू न पियनि, जे जंग में इहो हीलो कबो आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो चवणु कयो ऐं वियो, हुननि जे अॻियां जेके खूह नंढा नंढा उन्हनि खूहनि खे लटे आया, त ऐं नबी करीम चयो ॾाढो सुठो मशवरो तो ॾिनो आहे हब्बाब, निअम अर्रअय, उथी चई उथो हिन जे चवण ते हब्बाब ते, फनज़ल बिल अदू दुनिया, नबी करीम पाणी पोयां करे खूहनि जा, ऐं मिमा यलिल मदीना, मदीने खां जे पासे खूह जेके हुआ उहे छॾी, ऐं जेके अॻियां जेके खूह पाणी जा उहे लटे आया, ऐं उते ई राति टिकिया, जेको पासो मथे हो थोरो उन पासे उहे टिकिया, त राति जो बारिश बि ॾाढी पई उते, त जेके मुशरिक वेठा हुआ हेठि परे उन्हनि खां अॻियां, त उन्हनि वटि गप ऐं सफ़ा किन थी वियो, ऐं पेर न पियो हुननि जो खुपे, ऐं मुस्लमान वटि जेके वारी जा दड़ा हुआ उहे पका थी विया, त मुस्लमान उन्हनि ते उथण जहिड़ा थी विया, विहण जहिड़ा, ऐं विहिंजी बि विया,
त एतिरा माण्हू उहो किथे पंहिंजे पाण खे ढकनि त हू विझी ऐं हू कंहिंखे त जनाबा बि थी वई त उहो बि उन्हनि मां बि पाक थी विया त इहा हिकिड़ी मुस्लमाननि जे लाइ बिशारत थी। उथण सां ॿीहर भेण सुबुह सां नबी करीम जे लाइ हिकिड़ी छापरी ठाहियनि आरीशन आला तल हिकिड़ी यानी जॻह थोरी मथे ई दड़ो हो मिटी जो उन ते उते हिकिड़ी ठाहियनि जीअं थींदो आहे छापरो उन में ठाहे नबी करीम खे चवनि तूं हिते वेह ऐं असांखे परे खां ॾिसजांइ ऐं असांखे ॾिसजांइ असीं छा था कयूं हिन काफ़रनि खे। पर उते नबी करीम हुन छापर में बीठो कोन अचे सभिनि जूं सिफ़ूं ठाहियईं ऐं हिकिड़े हिकिड़े जे अॻियां बीही ऐं उन्हनि खे हिकिड़ो बिशारत ॾिए पियो ऐं ॿुधाइनि पियो त हिते मुशरिक फिलाणो मरंदो, हिते ही फिलाणो हिते जेके सरदार काफ़िर मके जा वॾा वॾा त उते हदीस में नबी करीम चए थो हादा मसरा फुलान हिते फुलाणो मरंदो क़तल थींदो इंशा अल्लाह हादा मसरा फुलान इंशा अल्लाह। ईअं सहाबियुनि खे ॿुधाईंदो पंहिंजी रिवायत सही मुस्लिम में आहे त सहाबी चवनि त फमा जावज़ अहदुहुम मौदिअ इशारा इलैहि नबी करीम जिथे बि इशारो कयो त हिते फिलाणो मरंदो अॼु फिलाणो हिते मरंदो त सहाबी चवनि था त जीअं नबी करीम जिथे चयो हो उते उहो साहबा उहो जेके काफ़िर हुआ उन साहबनि उन्हनि उते काफ़िरनि खे उते मारियो कुरैशनि खे। त उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते दुआ घुरी अल्लाहुम्मा हादिहि कुरैशुन जाअत बिफ़ख्रिहा नबी करीम दुआ घुरी अल्लाह ही कुरैश निकिता आहिनि ॾिसो पंहिंजी हिकिड़ो वॾाईअ में व ख़यलाइहा ऐं वॾाईअ में व ख़ैलिहा ऐं घोड़नि तुहादक व तुकज़िब मूंखे न मञनि ऐं मूंखे कूड़ो कयनि तुहादक व तुकज़िब रसूलक अल्लाहुम्मा नसरक अल्लज़ी वअदतनी या अल्लाह जेको तूं मूंखे वाइदो कयो हो त मां तोखे हिननि ते ग़ालिब कंदुसि अल्लाहुम्मा अंजिज़ ली मा वअदतनी या अल्लाह जेको तूं मूंखे वाइदो कयो उहो पूरो कर अल्लाहुम्मा इन्नी अंशिदुक अहदक या अल्लाह जेको तूं मूंसां वाइदो कयो हो इहो मूंखे पूरो करे ॾे अल्लाहुम्मा इन शिअत लम तुअबद अल्लाहुम्मा जे ही अॼु जेके मूंसां माण्हू आहिनि इहे जे मरी विया त इन खां पोइ तुंहिंजी इबादत केरु कंदो ही अलाह जा ख़ालिस जेके तुंहिंजे लाइ ख़ालिस बाना आहिनि तुहलिक हादिल इसाब फला तुअबद इन जे ही जे शहीद थिया हिते ऐं नाकामिया थिया त तुंहिंजी इबादत अलाह ताला केरु कंदो। सो इन नबी करीम अहिड़ी दुआ घुरी ऐं मुस्लमाननि जे लाइ ॾाढो सभई मुस्लमान जेके हुआ उहे सभई हथ मथे करे आमीन आमीन पिया कनि इन्हनि दुआ घुरी त अलाह ताला हिते आयत नाज़िल करे इज़ यूही रब्बुक इलल मलाइका अलाह ताला मलाइकनि खे चयो मलाइका अन्नी माकुम मां तव्हां सां आहियां मलाइकनि खे फसब्बितुल लज़ीना आमनू लहो ज़मीन ॾे वञो ऐं मुस्लमाननि जो पासो वठो सउल्क़ी फी क़ुलूबिल लज़ीना कफ़रू रुअब काफ़िरनि जे दिलि में डपु विझल लाहींदुसि फضربوا فوق الأعناق त मलाइकनि खे चई त हिननि जो गला तोड़ियो काफ़िरनि जो वضربوا منهم كل بنان हिननि जा हथ कटे छॾियो मलाइकनि खे अलाह साईं हुकुम कयो ذلك بأنهم شاقوا الله ورسوله छो जो अलाह ऐं रसूल जे दुश्मन आहिनि ومن يشاقق الله ورسوله فإن الله شديد العقاب ऐं जेको अलाह ऐं रसूल जी दुश्मनी कंदो उहो सदाईं मग़लूब हूंदो पास न थींदो ذلكم فذوقوه أن الكافرين عذاب النار अलाह से जो अन लिलकाफ़िरीन عذاب النار काफ़िरनि जे लाइ अॻिते जेको वधीक अज़ाब आहे उहो पोइ ॾिसंदा इहा अम्फ़ाल में 12 आयत खां 14 ताईं त हिते सभई मुस्लमान ऐं काफ़िर हिक ॿिए जे मुंहं अॻियां थिया। हिते जंग जेॾी महिल शुरू थी त मुस्लमान थोरा हुआ सफ़ा जेके 314 जा 13 माण्हू ऐं काफ़िर 1000 खां मथे हा त जंग जन शुरू थी त नबी करीम हुन पंहिंजे छापरे में बीठो आहे ऐं हथ मथे करे ऐं दुआ पियो घुरे एतिरे क़दुरु जो चादर मथे थियसि उहा किरी पई पएसि वरी अबू बकर पोयां उहा चादर खणी मथे ते पियो रखेसि ऐं अबू बकर चएसि पियो या रसूल कफ़ा मुनाजातक रब्बक या रसूल तूं काफ़ी आहे जेके दुआ थो घुरी एतिरो काफ़ी आहे या रसूल ऐं साद बिन मुआज़ इहो जेको वॾो दिलेर अंसारी हो उहो तरार खणी नबी जे उनजे छापरे जे भरिसां बीठो त मतां को काफ़िर हेॾे लड़ी अचे फमा ज़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युनाशिदु रब्बहु साहबिन चवंदा त एतिरो हथ मथे करे जो चादर किरी पई पएसि वरी अबू बकर खणी उनखे ढके पियो पोइ उते साईं खे निंड अची वई सफ़ा अखियूं बंदि थी वियसि ثم ख़फ़ीफ़ा वरी उथियो त इहा आयत पढ़णु शुरू कई छो जो जिब्रील जिन में ईंदोसि साईं खे जीअं बेहोश थी जा निंड ईअं अची वेंदी हुयसि त उथी वरी चयईं सयुहज़मुल जम युवल्लून दुबुर काफ़िर भॼी वेंदव ऐं इहो भॼण जो हुनजो टाइम आहे ऐं पंहिंजे सहाबनि खे चयईं त वल्लज़ी नफ़्स मुहम्मद बियदिही ला युक़ातिलुहुमुल यौम रजुलुन फयुक़तल
फ़युक़्तलु साबिरन मुहतसिबन मुक़बिलन ग़ैर मुदमिन अदख़लहु अल्लाहुल जन्नत। अॼु जेको हिते शहीद थींदो उहो जन्नती आहे। त हिकिड़ो सहाबी उथियो उमैर इब्नुल हमाम अल अंसारी, उन जे हथ में कतल हा 2-3 धाणा, उन मां खाए पियो त हाणे जंग शुरू थी थिए त ताक़त थिए। फ़क़ाल या रसूलल्लाह जन्नतुन अर्दुहा अस्समावात। चई या रसूलल्लाह जन्नत आसमान ज़मीन जेॾी? चई हा। नबी करीम चयसि क़ाल नअम। नबी करीम चयसि हा। त हुन चयो बख़िन बख़ या रसूलल्लाह, बसि इहा लफ़्ज़ चवंदा हुआ त बख़िन बख़, त ऐं मां जे हिते शहीद थियां ऐं जन्नत ॾे वेंदुसि। हीअ बि कतल खाइण जे लाइ मूंखे वॾो टाइम लॻंदो। उहो कतल जेके उन जे हथ में जेके 2-3 ॻणियूं उहो उछलायईं ऐं तरार कढी ऐं भॻो वियो काफ़िरनि ॾे। हथ एतिरो जे क़दुरु जो सहाबी चवनि पिया त असां चयो त हीउ छा थो करे, हलियो वियो काफ़िरनि जे विच में, त उन्हनि काफ़िरनि उनखे उते मारे छॾियो। त एतिरो हू दिलेर हूंदा हुआ, कोन रजंदा हुआ। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम में मिटीअ मां जो हिकिड़ो हथ में मिटी खईं ऐं पथर नंढा नंढा फरमा बिहाल क़ौम, नबी करीम उछलायो काफ़िरनि जे ऐं उन्हनि जे अखि चई त दुआ घुरई अलाह ताला त हीअ अखियुनि में पएसि, अखियुनि में काफ़िरनि खे फ़अयुनहुम फमा मिनहुम वाहिदुन इल्ला मलअत ऐनाह। त काफ़िर जेके पोइ हुननि पकड़िया उहे चवनि पिया असांजूं अखियूं सॼियूं भरिजी वियूं मिटियुनि सां जेके असांजे नबी करीम उछलाई उन्हनि जे अखियुनि में। त इहा जेके अलाह जे तरफ़ां हिकिड़ो मौजिज़ो नबी करीम ऐं मुशरिकनि खे अंधो करे छॾियईं त मुस्लमान हुननि खे मारनि ऐं मलाइका बि उन्हनि खे मारनि ऐं उन्हनि खे पकड़ींदा वञनि, हुननि खे ॿधंदा खणी पोइ हिते अचनि नबी करीम ॾे ऐं उन्हनि खे अचे पकड़े पोइ हिते नबी करीम वटि ॿधंदा पिया वञनि। एतिरे क़दुरु जो 70 माण्हू हुननि जा काफ़िरनि जा मरी विया ऐं 70 हुननि जेरा पकड़िया ऐं हुननि हाणे ॾिठो त हाणे असां सां घणो थियो, हाणे भॼूं। उहे अचे था भॼनि त मुस्लमान हुननि जे पोयां लॻा त नबी करीम हुननि खे हुकुम कयो त मोटी अचो। त पोइ अचे हुननि जेको हिकिड़ो खूह हो जेको लटियो हुन क़लीब बदर उनखे चवंदा हुआ। त काफ़िरनि सहाबिन खे चई त इन क़लीब में वॾा जेके सरदार आहिनि उन्हनि खे खणी अचो जेके मरी विया। त उन्हनि मां पहिरियां खणी आया अबू जहल खे खणी आया, चईं उछलायो इन खूह में जंहिंखे असीं पथर मिटी विझी। पोइ शैबा बिन रबिया इन खे बि उछलायो हो, अख़ू उतबा बिन इब्न उन जो उतबा बि पुटु शैबा जो उनखे बि अंदरि उछलायो, वलीद बिन उतबा ऐं उनखे बि उछलायो। इहे जेके सही बुख़ारी में इन जी रिवायत अचे थी अब्दुल्लाह बिन मसऊद जी रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तक़बल अल कअबा फदअ लहा उलाइल अर्बअ। इन्हनि चइनि ते नबी करीम नाला वठी अलाह खे चयो त इन्हनि खे तबाह कर, छो जो नबी करीम खे ॾाढो तकलीफ़ ॾिनियूं हुन। त उहे सभई जेके उते शहीद थिया नबी करीम उन खॾ उन सुकल खूह में उछलायो उन्हनि खे। ऐं ॾींहुं ॾाढो गरम हो, अब्दुल्लाह बिन मसऊद चए थो त इहो ॾींहुं हुन टाइम में ॾाढी गर्मी हुई, रमज़ान जो रोज़ा बि हा। हिते सहाबी हिकिड़ो अबी तलहा रज़ियल्लाहु अन्हु चए थो अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमर बियौम बदर ब24 रजुलन मिन सनादीद कुरैश। चए थो त 24 माण्हू जेके सरदार हूंदा मके में काफ़िरनि जा उन्हनि खे नबी करीम सभिनी खे इन खूह सुकल में उछलायो ऐं ख़बीस खूह में इन्हनि में सभिनी में उन में अबू जहल बि हो। त उन्हनि खे सहाबी खे चए इन में सभु उछलायो। उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 रातियूं उते बदर में रहियो ऐं 3 रातियुनि में इन्हनि मशवरो पियो कयो त हाणे जेके ही माण्हू ॿधा अथऊं इन्हनि खे छा कयूं। ऐं हिते रिवायत अचे थी त नबी करीम वञी उते उन्हनि जे खूह जेको सुकल में जंहिंमें उछलायो उन्हनि खे वञी चयईं त तव्हां जे मूंखे मञियो हा त तव्हां सां इहो हशर न थिया। नाला वठी चयईं फुलान इब्न फुलान फलाणा ॿुधी थो। त हुननि उमर बिन ख़त्ताब चयसि या रसूल अल्लाह, हीअ त धप करे आहे न 3 ॾींहंनि खां हिते ऐं कंहिंसां थो ॻाल्हाई या रसूल अल्लाह। त चयईं त जीअं तूं ॿुधींदो ईअं उहे बि ॿुधनि था मूंखे। त क़ाल उमर या रसूल अल्लाह तुकल्लिमु मन अजसादहुम ला अरवाह लहुम, उन्हनि जो साहु निकिरी वियो। त चयो नबी करीम चयो वल्लज़ी नफ़्सी मुहम्मदिन बियदिही मा अंतुम बिअस्मा मिम्मा अक़ूल, जेतिरो तव्हां ॿुधो था उन खां वधीक हो बि ॿुधनि था। त इहे 3 ॾींहंनि खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनि खे चयो त हाणे पंहिंजे हलूं मदीने हलूं। रस्ते में हलिया ऐं रस्ते में मशवरो पिया कनि। रस्ते में मशवरो कयनि साद बिन मुआद खे रज़ियल्लाहु अन्हु उन खां मशवरो कयनि त हिननि खे 70 खे मारियूं या छॾियूं। त साद चवनि या रसूल अल्लाह पहिरियों वाक़ियो आहे मुस्लमान ऐं काफ़िरनि जो ऐं अव्वल वक़अतुन फिल मुशरिकीन, असां जे ईअं कयो न सभिनी खे क़त्ल कयूं, इहो बहितर थो मूंखे लॻे, हिकिड़ो बि न छॾियो हिननि मां। त
त सॼी दुनिया खे ख़बर पए त काफ़िर जेके आहिनि उहे मुस्लमान कोन छॾींदा, न रहम कंदा असां। वरी उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु उन बि इहो चयो त उमर उन चयुसि या रसूल अल्लाह असांजा ही सभु माइटनि जेके ॿधा अथऊं, ईअं कर हज़रत अली खे पंहिंजो माइटु ॾे अक़ील, उनखे चयो त उहो उनखे मारे, ऐं मूंखे फ़िलाणो मुंहिंजो माइटु आहे उनखे ॾे त उहो उनखे मां मारिया। अबू बकर खे पंहिंजो माइटु ॾे, उहो पंहिंजो उनखे मारे। केरु कंहिंजे दिलि में न थिए त मूंखे फ़िलाणे जो मूंखे मारियो। त अबू बकर इते चयो या रसूल अल्लाह हुम बनुल अम, ही त असांजा सोट मारोट आहिनि ऐं असांजा माइट वेझा आहिनि ऐं पंहिंजी ज़ात जा आहिनि। मुंहिंजो राइ हुआ त हिननि खां पैसा वठो, हिकिड़े खां 4000 दिरहम वठो त असांखे मुस्लमाननि खे ताक़त बि थी वेंदी ऐं हिननि खे मन अलाह साईं हिननि खे हिदायत ॾिए ऐं वरी मुस्लमान बि थियनि। त नबी करीम अबू बकर जो राइ वरितो ऐं उनजो मशवरो वरितो। त अबू बकर जो राइ जेको हुन नबी खे ॾाढो प्यारो लॻो, छो जो अबू बकर रहमदिल हो ऐं असांजो नबी बि रहमदिल हो। त इते इहो छा थियो त नबी करीम इहो ई मशवरो कयो त हिननि खे वठी था हलूं ऐं हिननि खां पैसा वठंदासीं, हिकिड़े खां 4000 दिरहम। माइटनि ॾे चवंदासीं भाउ खपेव अमरात पैसा ॾियो, जे न त असीं हिननि खे मारे छॾींदासीं। त के ग़रीब हुआ ऐं के हुननि में जेके उन्हनि में 70 में के लिखियलु पढ़ियल हुआ, उन्हनि खे चयुनि त तव्हां खां पैसा कोन था वठूं, तव्हां असांजे मदीने में जेके हिकिड़ो तव्हां मां 10 ॿारनि खे असांजे ॿारनि खे लिखणु ऐं पढ़णु सेखारियो, क़िरा वल किताबा। त उन्हनि खे जे एतिरो ॿारनि खे असांखे सेखारींदव लिखणु पढ़णु त पोइ तव्हांखे असीं छॾींदासीं। ऐं ॿिया जेके कुरैश जे हुननि माण्हू मोकिलिया त ऐं पैसा मोकिलियो त पोइ तव्हांजे माण्हुनि खे छॾींदासीं फ़िलाणे खे। ऐं कंहिंखे त नबी करीम रस्ते में मारे छॾियो, छो जो इहो नबी करीम खे ॾाढो ईज़ा ॾींदो हो मके में, उनखे उते रस्ते में नबी करीम उनखे मारे छॾियो। ऐं जंहिं सफ़ा नबी करीम खे तकलीफ़ ॾिनी, ईअं वाक़ियो ईअं थियो। ऐं बद्र जी लड़ाई हिकिड़ी, छो अलाह ताला हिन खे चयो अल फुरक़ान, छो जो हिन में वॾो फ़र्क़ु थियो मुस्लमान ऐं काफ़िरनि जो। ऐं लड़ाई नंढी, थोरा माण्हू, नबी करीम होॾां 1000 हेॾां 300, तंहिंजे करे इन में आयतूं बि ॾाढियूं नाज़िल थियूं क़ुर जो। ऐं नबी करीम खे हिन खे यानी हिकिड़ी वॾी ख़ुशी थी ऐं मुस्लमाननि खे बि ख़ुशी थी त हिकिड़ी जॻह ते अलाह ताला चए थो फ़िअतुन तुक़ातिलु फ़ी सबीलिल्लाह, अलाह जे राह में था के यानी लड़नि, फ़ी सबीलिल्लाह व उख़रा काफ़िरा, ऐं ॿी जेको टोलो आहे उहो काफ़िर टोलो आहे। इहा आल इमरान जी 13 आयत आहे। इते जेके थोरा मुस्लमान उहे कामयाब थी विया, अलाह जे दीन जे करे हुननि लड़ाई कई ऐं उन मुस्लमाननि में बि 13-14 माण्हू शहीद थिया, पर हुननि मां 70 थिया ऐं मुस्लमाननि जो नालो थियो ऐं मुस्लमान मुंहुं मथे करे हलंदा था। हाणे काफ़िर बि ड्रिजनि था असांखे वरी हुन ई तकलीफ़ न ॾियण जी कोशिशि कंदा। इन मां असीं इबरत वठूं था त ॾिसो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों त हुनजी का तयारी कान्हे हिन जंग जे लाइ, तंहिंजे करे फुल तयारी, फ़ौज न हथियार खणी वियो, न सहाबी घणा, मदीने में 2000-3000 माण्हू बि हुआ, पर नबी करीम थोरा वठी वियो, छो जो हुननि खे इहा कान्हे ख़बर त ही असां सां जंग थींदी या लड़ाई थींदी। पर हथियार बि पूरो सूरो कोन हो, सीरत में मुख़्तसर से खे ॿुधायो आहे, कंहिंखे त लठियूं हुयूं, कंहिंखे लकुण हा, बसि इहे निकिता त असीं हिन काफ़िले खे बीहारींदासीं, हीअ असीं खसींदासीं, हिननि खां असांजो माल खसे हा न मके में। त इहा इन्हनि जी सोच हुई त असीं इहो कंदासीं। हुननि खे इहा सोच कान्हे त जंग थींदी, जंहिं न त सभु मदीने वारा निकिरनि हा साईं सां। इन मां इहा इबरत वठनि था त उलमा इंसान चवनि था त ॾिसो न सहाबी साद जो ऐं उमर जो राय जेको अलाह खे पसंदि वधीक हो, छो जो अलाह ताला इन जे बारे में सूरत अल अंफ़ाल में अलाह ताला नबी करीम खे ॾाढो यानी हिकिड़ो ॻाल्हायो त तूं हुननि जो मशवरो वठी आ, उमर जो ऐं साद जो, छो जो हिननि काफ़िरनि खे क़तलु करी हा ऐं अलाह जो अज़ाब पियो लहे इन जे करे त छो त हिननि खे नबी करीम हिननि खे क़तलु सभिनि खे न कयो ऐं हिननि खे पकिड़े खणी वियो। त नबी करीम ख़ुदि ॿुधायो त अलाह जो अज़ाब लहे हा, पर अलाह साईं असां ते वरी बि रहम कयो, छो जो असां हिननि खे क़तलु न कयो। छो जो मुस्लमाननि खे एतिरी हुननि तकलीफ़ ॾिनी मके में, वरी हुननि जो माल मिल्कियत खसियनि ऐं इहो एॾी वॾी तकलीफ़ ॾेई वरी असीं हिननि ते रहम कयो, छो जो पहिरियों वाक़ियो आहे त अलाह जो इहो हुकुम हूंदो हो त इन खे सभिनि खे क़तलु कयो, त सभई माण्हू जेके पोयां उन्हनि खे ख़बर पए त मुस्लमाननि में बि ताक़त आहे, मुस्लमाननि में बि दिलेरी आहे,
पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सअद बिन मुआज़ जो मशवरो न वरितो, उमर बिन ख़त्ताब जो मशवरो बि न वरितो, ऐं अबू बकर सिद्दीक़ जो मशवरो वरितई। इन में उलमा चवनि था त ॾिसो न, हर शइ में सदई हर को माण्हू उन में मुसीब न हूंदो आहे या सच उन वटि न हूंदो आहे। नबी करीम हिकिड़ो अमल कयो ऐं उन में बि अलाह इन शइ ते राज़ी न हो, ऐं अबू बकर जो राय जेको उहो बि अलाह खे पसंदि न हो, पर ॿियनि साहबनि जो उहो राय हुनखे पसंदि हो। बहरहाल वाक़ियो थी वियो, हाणे जेको थी वियो अलाह हुननि खे माफ़ु करे छॾियो ऐं अलाह सां हुननि ते माफ़ी अला थी। त असांखे इन्हनि मां इबरत वठी आहे त रमज़ान महीने में हिन भलारे में ॾिसो न अहिड़ा वाक़िया थिया। अञा बि इनशा अलाह हिकिड़ी जंग ईंदी, उहा बि मुख़्तसर करे असीं ॿुधाईंदासीं इनशा अलाह। अलाह जे ज़िंदगी ॾिनी त इहे जंगुनि जा तफ़सील करे इनशा अलाह ॿुधाईंदासीं। ही असीं हींअर घणियूं शयूं हिननि जूं कोन था ॿुधाए सघूं, छो जो टाइम घणो थो लॻी वञे। हदा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।